अस्सलाम वालेकुम वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश है तो सही है। इन वीडियो में पाण वॉल्यूम कवर कंदासीं जो एरिया एंड वॉल्यूम वाला चैप्टर आहिनि क्लास 6 7 8 में उन मां पाण ऑलरेडी एरिया जा जेका भी पोर्शन हुआ टिनी क्लासनि में वो कवर कराए छॾिया ऐं ही जेका टिनी क्लासनि के कवर करे पई वीडियो ठीक है जैमें चैप्टर नंबर 6 में 12 ठीक है 12 ऐं 7 में भी 12 8 में 9 जो चैप्टर आहे हुन में वॉल्यूम जो भी पोर्शन आहे सॼो इन वीडियो में इंशाल्लाह कवर थी वेंदो। बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था। हुन वांगर ही हिन में पाण खे कुछ ना करनो खाली पाण खे फार्मूलो याद करनो फार्मूलो याद करण खां पोइ कैलकुलेशन ठीक है। याद छा रखणो याद फार्मूलो रखणो आहे सभिनी वॉल्यूम जो यूनिट एक ही होंगे मतलब क्यूब जो भी यूनिट मिलियल हुए उन जो पाण क्यूब करनो हू पाण इतने प्रैक्टिस में सीखदासीं ठीक है। सभी का पहले पाण मालूम कंदासीं वॉल्यूम ऑफ अ क्यूब किए मालूम कजे ठीक है। पाण अगे डिठो तो क्यूब मतलब जो हू अड़ो होंगे जिनजा सब साइडूं एक जेतरी हुजन बराबर हुजन किए जी लूडो पाण खेडदा विच में छक्को होंगे तो हुनजी लेंथ इंटू वेड्थ इंटू हाइट जो जनरल फार्मूलो आ कहीं भी स्क्वायर जो या क्यूबिक शेप रेक्टेंगल वांगर शेप आ या क्यूबॉइड वांगर आ हुननि जो जनरल जो फार्मूलो आहे वो लेंथ इंटू वेड्थ इंटू हाइट आ जॾहिं भी वॉल्यूम की गाल थे तो मतलब लेंथ इंटू वेड्थ इंटू हाइट ठीक है। हिन जो ये समझ जनरल कॉन्सेप्ट है वो कंसिडर कई वेंदी है। बाकी क्यूब में आए छा क्यूब में टई साइडूं पाण खे ख़बर लेंथ वेड्थ इंटू हाइट जी है ये सॼियूं पाण में बराबर होंदियूं तो पाण लेंथ की जाइ ते भी लेंथ रखियो आहे ब्रेड्थ की जाइ ते जंहिंखे पाण ब्रेड्थ भी चवंदा आहियूं लेंथ रखियो आहे हाइट की जाइ ते पाण भी लेंथ रखियो छो जो सब साइडूं बराबर है। हाणे इन्हनि खे पाण ज़रब कयो पाण अगे अलजबरा में सीखियो आहे तो जॾहिं सेम वेरिएबल पाण में ज़रब थियण तो उन्हनि जा पावर एड थींदा हिकिन जो पावर हिकिन जो टोटल घणा थिया 3 पावर थिया एल जी पावर ईअं 3 अची वई ठीक है। तो जो फार्मूलो आहे वॉल्यूम मालूम करण लाइ क्यूब जो हू भी ईअं वी छा जे बराबर थींदो एल क्यूब जे ठीक है। फर्ज़ कयो जेकॾहिं एल जी हिकु एल जेको आहे एल बराबर हुजे 2 जे ठीक है तो वॉल्यूम छा हूंदो हाणे 2 जेकॾहिं मीटर आहे ठीक है लेंथ जेकी आहे 2 मीटर आहे सब साइडूं बराबर आहिनि मतलब ब्रेड्थ हाइट सॼो कुछ 2 मीटर आहे तो वॉल्यूम छा थींदो सफ़ा सोलो आहे तव्हां कुछ ना करनो खाली फार्मूले में पुट करे एल पावर 3 आहे फार्मूलो वॉल्यूम छा जे बराबर थींदो एल पावर 3 तो हिते एल घणे बराबर आहे 2 जे तो इन जो क्यूब करे छॾियो हाणे पावर आहे 3 2 जी पावर आहे 3 तो 2 ज़रबिया 2 मतलब 2 जेका आहिनि जेतिरी पावर आहे ओतिरे भेरे पाण में ज़रब थिया आहिनि 3 पावर आहे तो 2 खे पाण 3 भेरे ज़रब कयो तो इन जो जवाब छा थींदो 2 खे 2 सां ज़रब कंदासीं तो 4 ईंदो 4 खे 2 सां ज़रब कंदासीं तो 8 ईंदो ये 8 हाणे मीटर में आहे लेंथ जेकी मिलियल आहे पाण खे हू मीटर में मिलियल आहे तो वॉल्यूम जो यूनिट जेको आहे हू सदा क्यूब में हूंदो आहे यूनिट जेको भी हुजे मीटर हुजे इंच हुजे सेंटीमीटर हुजे किलोमीटर हुजे माइल हुजे जेको भी यूनिट हुजे हुन जेकॾहिं हू वॉल्यूम जो आहे मतलब पाण वॉल्यूम मालूम कयूं कंदा हुजूं तो हुन जो पाण खे क्यूब करणो हूंदो आहे हाणे पाण छा जो मालूम कंदासीं क्यूबॉइड जो हिन में पाण खे लेंथ हिन जो फार्मूलो छा आहे लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाइट ठीक है। लेंथ पाण खे मिलियल हूंदी लेंथ सां ज़रब कंदा करे छॾंदासीं ब्रेड्थ सां ब्रेड्थ के वरी ज़रब करे छॾंदासीं हाइट सां मतलब टिनी के पाण सीधो ज़रब करे छॾिणो जेकॾहिं लेंथ बराबर हुजे फर्ज़ कयो 3 सेंटीमीटरनि जे ठीक है जेकॾहिं लेंथ बराबर हुजे 3 सेंटीमीटरनि जे ऐं ब्रेड्थ बराबर हुजे 2 सेंटीमीटरनि जे ऐं हाइट बराबर हुजे 1 सेंटीमीटर जे ठीक है 1 सेंटीमीटर जे बराबर हुजे तो हाणे हुन क्यूबॉइड जो वॉल्यूम छा थींदो पाण इन्हनि खे सभिनी खे सीधो ज़रब करे छॾिणो 3 खे ज़रब कयो 2 सां 2 खे ज़रब कयो 1 सां ही जेको ठीक है ईअं पाण अॻिते पुठिते थी वञनि तो को मसलो कोन्हे गुनाह न आहे छो जो ज़रब में अॻिते पुठिते थियण सां को फ़र्क़ु न पवंदो
हाँ टेडू 6 6 के ज़रब कयोसीं 1 सां त जवाब आयो 6। ठीक है, ये जवाब तो पान के मिली वियो। बाकी जो यूनिट छा थींदो हाणे ही सेंटीमीटर में आहिनि, सॼियूं शयूं सेंटीमीटर में आहिनि त सेंटीमीटर क्यूब जेको आहे उहो इन जो वॉल्यूम थियो। ठीक है, वॉल्यूम सदा क्यूब में हूंदो आहे, ही ज़रूर याद रखो। ही ओके थी वियो। हाणे पाण 7वीं क्लास में जेको 12हों चैप्टर आहे हुन मां पाण जेको आहे वॉल्यूम ऑफ अ सिलेंडर हू मालूम कंदासीं। ही भी सफ़ा 16 कुछ ना करनो, खाली फार्मूलो याद करनो आहे। सिलेंडर जो फार्मूलो छा आहे वॉल्यूम मालूम करण लाइ? पाए आर स्क्वायर एच, पाए आर स्क्वायर एच। ठीक है, हिते जेकॾहिं पाण खे आर जी वैल्यू फर्ज़ कयो 1 आहे, आर जी वैल्यू 1 आहे। 1 चाहे हिते को ॿियो यूनिट खणी वठूं, ही वॾो बाबा सिलेंडर आहे, आर जी वैल्यू हिते मीटर आहे। ठीक आहे, हाइट जेकी आहे वो जेकॾहिं 2 मीटर आहे। ठीक आहे, पोइ उनजो वॉल्यूम छा हूंदो उन सिलेंडर जो, ही पाण खे मालूम कर। कुछ ना करनो, खाली फार्मूले में पुट कयो, सिंप्लीफाई करे छॾियो। पाए जी वैल्यू छा आहे 3.142 ज़रब आर जी वैल्यू छा आहे, आर जी वैल्यू 1 आहे, हुनजो स्क्वायर पाण कंदासीं त जवाब साॻो 1 ईंदो। ऐं हाइट घणी आहे 2, ही 2। ठीक आहे, हाणे ॿिनि खे ज़रब कयो 1 सां त जवाब 2 आयो, वरी ॿिनि खे ज़रब करे छॾियो इन सां, जेको मतिलबु जवाब अचे थो। सभिनी खे ज़रब करिणो आहे, अॻिते पोइते करे छॾियो, को मसइलो न आहे। हाणे ही घणा थिया, ही बाबा 6.284 थिया। ओके थी वियो। हाणे इन जो यूनिट छा थींदो, ही मीटर में आहे न त मीटर क्यूब। मतलब पाण खे जेको सिलेंडर आहे उनजो वॉल्यूम मिली वियो घणो आहे, जेकॾहिं हुनजो रेडियस 1 मीटर हुजे ऐं हाइट 2 मीटर हुजे त उनजो वॉल्यूम घणो थींदो 6.284 मीटर क्यूब। ठीक आहे, ओके आहे नी, को मसइलो त न आहे। हिन मां पाण हाइट भी मालूम करे सघूं था जेकॾहिं पाण खे रेडियस मिलियल हुजे। ठीक आहे, ऐं वॉल्यूम मिलियल हुजे, ऐं रेडियस भी मालूम करे सघूं था जेकॾहिं पाण खे वॉल्यूम मिलियल हुजे ऐं हाइट मिलियल हुजे। मतिलबु हिकु शइ मालूम करे सघूं था जेकी बि चयो। ओके थी वियो। हाणे पाण मालूम कंदासीं 8वीं क्लास में छा मालूम कंदासीं, वॉल्यूम ऑफ अ स्फीयर कीअं मालूम कजे। ही भी सफ़ा सवलो आहे, फार्मूलो यादि करिणो आहे बस, ऐं बाक़ी थोड़ी थी डेरिवेशन ऐं सिंप्लीफिकेशन। ज्योमेट्री या खोड़ प्रॉब्लम सफ़ा सवला हूंदा आहिनि, छो जो फार्मूलो रटो हणी छॾियो, हुन खां पोइ हिकु ॿिनि जी प्रैक्टिस कयो त को मसइलो न आहे। हिते भी फार्मूलो छा आहे स्फीयर जो, फार्मूला भी ईंदा आहिनि, जेका भी टेस्ट थींदा आहिनि उन्हनि में फार्मूला भी ईंदा आहिनि। हा, हू ॾिसंदा आहिनि त बाबा ही फार्मूले मां प्रॉब्लम करणु ॾुखियो आहे। ठीक आहे, नंढी वैल्यू भी ॾींदासीं, पोइ बि फ्रैक्शन में वेंदी घणो करे त पोइ ठोके छॾंदा आहिनि, हल बाबा ही फार्मूलो छा थींदो। तव्हां ॾिठो हूंदो PST जो जेको टेस्ट आहे हुनमें मुंहिंजे ख्याल में वॉल्यूम ऑफ अ सिलेंडर जो फार्मूला ॾिनल आहे या एरिया ऑफ अ सिलेंडर जो फार्मूलो मिलियल आहे। ठीक आहे, ईअं फार्मूला भी अची सघंदा, ये भी तव्हांखे यादि हुअणु खपे। ठीक आहे, हिन में फर्ज़ कयो जेकॾहिं पाण खे R बराबर हुजे 1 जी, 1 पाण छो था खणो, ईअं सवलो थो थी वञे कैलकुलेशन में। तव्हां वॾो खणी भी ॾिसी वठो, सिंप्लीफिकेशन ते तव्हांखे ईअं ईंदी आहे, हिते वीडियो न त ईअं ट्रिकी थी वेंदी। 1 इंच आहे फर्ज़ कयो, हिकु स्फीयर आहे जंहिंजो रेडियस 1 इंच आहे, त पाण उनजो वॉल्यूम मालूम कंदासीं त उहो कीअं कंदासीं। ठीक आहे, ईअं सम्झी वठो हिकु बॉल आहे नंढी जंहिंजे रेडियस आहे 1 इंच आहे, त हुनजो वॉल्यूम घणो हूंदो उहो पाण मालूम कंदासीं। कुझु न आहे करिणो, खाली फार्मूले में पुट करे छॾियो, 4/3 फार्मूले वारो, वरी पाए जी वैल्यू तव्हांखे ख़बर आहे, जेकॾहिं पाण कॉमन फ्रैक्शन में लिखूं त 22/7 हूंदी आहे। ऐं हाणे रेडियस 1 इंच आहे ऐं हुनजो क्यूब कंदासीं त पोइ भी 1 ई ईंदो। ठीक आहे, 1 ज़रब कंदो 1 सां त पोइ भी जवाब 1, वरी ज़रब कंदो 1 सां वरी जवाब 1, मतलब को फ़र्क़ु न पवंदो। हाणे इनके पाण खाली सिंप्लीफिकेशन करनी आहे। ठीक आहे, ॾिसूं कान खोड़ो लॻे थो, नथो लॻे त सीधा ज़रब करे छॾियो। चेन के ज़रब कयो 22 सां त 88 थिया, सही आहे 88 थी विया। त 3 के ज़रब कयो 7 सां त ही थिया 21।
पहिरीं ॻाल्हि त हीउ पंहिंजो जवाबु आहे इंच। हाणे वॉल्यूम आहे त क्यूब थींदो, इंच जो क्यूब। ओके थियो। हा जेकॾहिं तव्हां चओ था बाबा हिनखे मां कंपाउंड फ्रैक्शन में चेंज कयां, तव्हांजी मर्ज़ी आहे, करे वठो। 88 खे डिवाइड करे छॾियो घणे सां 21 सां, कंपाउंड फ्रैक्शन में चेंज करे वठो। जेकॾहिं तव्हां चओ था त हिनखे मां डेसिमल फ्रैक्शन में चेंज कयां, पोइ बि 88 खे तव्हां डिवाइड कंदव ऐं पोइ डेसिमल वारो चक्कर हलाईंदो, ईअं तव्हां हू बि करे सघो था। ठीकु आहे। हाणे पाण कंदासीं वॉल्यूम ऑफ अ कोन। त हिकु कोन जो वॉल्यूम कीअं मालूम कजे? कोन अॻे तव्हां ॾिठी, ठीकु आहे, ही कोन, ही कोन, ही ईअं कोन हूंदी आहे, हुनजो पाण हाणे वॉल्यूम मालूम कंदासीं। सफ़ा सवलो आहे। हिते पाण खे ही हाइट कम ईंदी वॉल्यूम में, हे ॾिसी वठो, रेडियस ऐं हाइट कम ईंदी, ॿई शयूं। हिन में पाण खे रेडियस ऐं पाण खे ही हाइट, हिन पासे वारी जीअं ही हाइट आहे हू कम पई अचे, एस जेके पाण नालो ॾिनोसीं, ऐं बाक़ी हिते पाण खे मैक्सिमम जेकी हाइट आहे हू पाण खे कम ईंदी वॉल्यूम मालूम करण लाइ, ऐं ॿियो रेडियस। पाण छा कंदासीं, ख़ाली वैल्यू पुट कंदासीं, आर जी वैल्यू ऐं हाइट जी वैल्यू। फर्ज़ कयो हिते बि पाण छा था कयूं, इफ आर बराबरि हुजे छाजे, 1 रखूं, हलो रखूं था। इफ आर बराबरि हुजे 1 मीटर जे, ऐं हाइट बि बराबरि हुजे, हाइट बि बराबरि हुजे 1 मीटर जे। ठीकु आहे। त कोन जो वॉल्यूम छा थींदो, हू पाण खे मालूम करिणो, हू पाण खे मालूम करिणो। सफ़ा सवलो आहे, कुझु न आहे करिणो। 1/3 फार्मूले वारो, पाए जी वैल्यू 22/7। ठीकु आहे। तव्हां ॾिठो हूंदो किथे पाण 22/7 था लिखूं, किथे 3.142, जिते हाणे ॾिसो हिते ही फ्रैक्शन कॉमन फ्रैक्शन में पाण में मिलियल आहे पाण खे। ठीकु आहे। हिते कॉमन फ्रैक्शन में ॾियूं त सवलो थींदो, जीअं हिते पाण ॾिनोसीं। ठीकु आहे। मतिलबु जहिड़ी टाइप जा मिलियल हुजनि ॿिया डेटा, हुन टाइप जी तव्हां हुनजी वैल्यू पुट करे छॾियो। ही बि ओके थी वियो। हाणे जेको आर आहे, आर पाण वटि 1 आहे, 1 जो पाण स्क्वायर कंदासीं पोइ बि 1 ईंदो, हल बाबा, ऐं एच जेको आहे हू बि 1 आहे। ओके थी वियो। ख़ाली इन्हनि खे पाण सिंप्लीफाई करिणो। ॾिसूं उहो खोड़ो लॻे थो क्रॉस करण लाइ, नथो लॻे, सिधा ज़रब करे छॾियो, 22/21 ईंदो, 22/21। हिन खे जेकॾहिं कंपाउंड फ्रैक्शन में चेंज कंदो त 1 सॼो 1/21 छा आहे, ही मीटर, छो जो ही ॿई मीटर में मिलियल आहिनि, मीटर क्यूब पंहिंजो हिन जो जवाबु आहे। वॉल्यूम घणो आहे, वॉल्यूम हिन जो, ठीकु आहे, वॉल्यूम कोन जो वॉल्यूम घणो आहे, जेकॾहिं रेडियस 1 मीटर हुजे ऐं हाइट बि 1 मीटर हुजे, वॉल्यूम हिन जो थींदो 1 सॼो 1/21। सही आहे। या इनके तव्हां डेसिमल में भी चेंज करे सघो था। उम्मीद आहे सम्झायो हूंदो। को बि मसलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। खुदा हाफ़िज़।